अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगास ऑफिशियल पापनगर जनजईंदा नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा मल्हार मिठाल खे मञाइण में कामयाबु वेंदो, छा गुलाब वारा लाकअप मां मोटी ईंदा। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां ॾिसंदो त मल्हार मिठाल खे मञाइण जी कोशिशि कंदो। मिठाल खे मल्हार चवंदो त तूं जेको आहे सो राज़ी थी पओ, मां जेको आहे सो गमदिल खे पाणे मुंहुं ॾेई छॾींदमि। मिठाल हुनखे चवंदो न, मां ईअं न कंदमि, छो जो तुंहिंजो पीउ नूरो नाग मूंखे तमामु घणो ॾुखायो आहे। मिठाल हुनखे मञाइण जी ॾाढी कोशिशि कंदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त सिकंदर ख़ान बि हाणे हॉस्पिटल मां मोटी आयो आहे ऐं उहो कुझु ॾींहं हाणे रेस्ट कंदो। रेस्ट करण खां पोइ उहो बि वॾेरे बालाज ख़ान मथां कड़कंदो ऐं शेर दिल वारा सिकंदर ख़ान वारा गॾिजी वेंदा। ऐं ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त गुलाब वारा बि जल्द अज जल्द हाणे लाकअप मां मोटी ईंदा, छो जो हुननि जंहिं एसपी ते हमिलो कयो उहो बची वियो आहे। उन लाइ इहा ख़ुशख़बरी आहे, न त उहो सॼी उमिरि जेल में काटनि हा। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त गमदिल खे मिठाल वारा ऐं शेर दिल जो चाचो मञाइण जी कोशिशि कंदा त जेको आहे तूं इन ॻाल्हि खां लही वञ त जेको आहे सो तुंहिंजे भाउ वाब खे मल्हार मारियो आहे। थी सघे अब के मल्हार न मारियो हुजे, इहो को विचां ॿियो गेम खेॾी वियो आहे। ईअं न थिए जो तव्हां पाण में अटकिजी पओ। तो असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।